नाज़िम ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे इलेक्शन सेल में चऊं था भली कार ऐं पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं इलेक्शन 2024 जे सिलसिले में। पर जॾहिं पाण इलेक्शन 2024 ते ॻाल्हायूं था त ज़ाहिर असांखे जेका उन खां पहिरियां इलेक्शन थी इलेक्शन 2018 उन जे नतीजनि ते बि ज़रूरु ॻाल्हि ॿोल करणी पवंदी त जीअं पोइ पाण हिकिड़ो तजियो बहितर अंदाज़ सां करे सघूं त 2018 में उन्हनि तकनि ते छा सूरत हाल हुई, केरु कामयाबु थी आयो हो, कहिड़ी पार्टी जो उम्मीदवार हो, केतिरनि वोटनि जी लीड सां उन्हनि खे कामयाबी मिली, मुख़ालिफ़ उम्मीदवार खे केतिरनि वोटनि जी लीड सां शिकस्त मिली। सो उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं पोइ वरी 2024 जा जेके नतीजा हूंदा या जेके हींअर कहिड़ा कहिड़ा उम्मीदवार मैदान में लथल आहिनि पाण उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। त पाण जेकॾहिं ज़िक्र कयूं त सिंध में क़ौमी असेंबली में जूं जेके सीटूं आहिनि उनजी शुरूआति जैकोबाद खां थिए थी, जैकोबाद डिस्ट्रिक्ट खां। त उहो 2018 जे इलेक्शन में ज़ाहिर जेको हो उन जो हो NA 196, हाणे उनमें तब्दीली ज़रूरु आई आहे, उहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। सो NA 196 जैकोबाद जी जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं इरफान साहब, त साल 2018 जी जेका चूंड थी उनमें क़ौमी असेंबली जे हिन तक ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़, पाकिस्तान पीपल्स पार्टी, मुत्तहिदा मजलिस अमल ऐं उन सां गॾोगॾु PSP समेत कुल जेके आहिनि उहे 11 उम्मीदवार जेके आहिनि उहे मैदान में लथल हुआ, जंहिंमें 6 आज़ाद उम्मीदवार बि शामिल हुआ। ऐं जेके हतमी चूंड नतीजा साम्हूं आया हुआ इलेक्शन 2018 दौरान उनमें पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी टिकेट तां जेको आहे अॻूणो निगरान सदर ऐं अॻूणो निगरान वज़ीर आज़म बि रहिया आहिनि मोहम्मद मियां सूमरो साहब, उहे जेके आहिनि उहे 93,307 वोट हासिल करे उन्हनि खे कामयाबी मिली। स्क्रीन ते उहे नतीजा जेके आहिनि 2018 जा उहे बि डिस्प्ले थियल आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु उन जो मुक़ाबिलो हो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार एजाज़ हुसैन जखराणी साहब सां। ऐं मीर एजाज़ हुसैन जखराणी मियां मोहम्मद सूमरे जे मुक़ाबले में 86,881 वोट हासिल कया हुआ ऐं हू ॿिए नंबर ते रहिया हुआ। अहिड़ी रीति जेकॾहिं हिन साॻे तक जी ॻाल्हि कयूं त मुत्तहिदा मजलिस अमल जा उम्मीदवार हुआ अब्दुल गनी अंसारी, उन्हनि 12,740 वोट हासिल कया हुआ ऐं उहे 3 नंबर ते रहिया हुआ। ऐं अहिड़ी रीति पाण जेकॾहिं हेठि थियूं त 4थे नंबर ते रहिया हुआ आज़ाद उम्मीदवार आहिनि शफ़ीक़ अहमद खोसो साहब, जंहिं 3,963 वोट जेके आहिनि उहे हासिल कया हुआ। ही नतीजा पाण ज़ाहिर इंट्रो में ॿुधाए चुका आहियूं त ॻाल्हि ॿोल कयूं पिया 2018 जे हवाले सां। सो ही हो तॾहिं NA 156 जैकोबाद। अहिड़ी रीति उन जा जेके क़ौमी असेंबली जे हेठां वरी सूबाई जेके मुख़्तलिफ़ तक थियनि था इरफान साहब, उते छा सूरत हाल रही उहे बि असां नाज़रीन खे ॿुधाइजो, पोइ वरी पाण ज़ाहिर ईंदासीं। बिल्कुलु नसीर साहब, जीअं तव्हां ॿुधायो त क़ौमी असेंबली जे सीटनि जी शुरूआति जैकोबाद खां थिए थी, ईअं ई सिंध असेंबली जे सीटनि जी जेका शुरूआति आहे उहा बि जैकोबाद खां थिए थी। ऐं जैकोबाद में कुल सूबाई असेंबलीअ जा 3 तक आहिनि, जिन खे PS1, PS2 ऐं PS3 जैकोबाद जा नाला ॾिना विया आहिनि। पाण जेकॾहिं 2018 जो जाइज़ो वठूं त PS1 ते पीपल्स पार्टी PTI ऐं मुत्तहिदा मजलिस अमल समेत कुल 12 उम्मीदवारनि हिसो वरितो हो। असुल जेको मुक़ाबिलो थियो हो उहो पीपल्स पार्टी ऐं तहरीक इंसाफ़ जे उम्मीदवारनि विच में थियो। ऐं रिज़ल्ट जेके आहिनि उन हिसाब सां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो उम्मीदवार मोहम्मद असलम अबड़ो 36,896 वोट खणी करे कामयाबु थियो हो। ऐं हिन तक ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार मीर औरंगज़ेब अली पंवर 25,251 वोट हासिल कया। पर जेकॾहिं पाण ॿियनि जमायतुनि जी ॻाल्हि कयूं या ॿियनि उम्मीदवारनि जी ॻाल्हि कयूं त सुलेमान ख़ान आज़ाद उम्मीदवार हुयो, जंहिं 2,713 वोट खया। दीदार अली लाशारी साहिबु मुत्तहिदा मजलिस अमल सां संदन तालुक़ हो, 2,163 उन्हनि वोट खया। मोहम्मद उमर सूमरो आज़ाद हैसियत सां उन्हनि इलेक्शन जेको आहे सो विढ़िया हुआ ऐं उन्हनि 1,084 वोट खया। मोहम्मद इमरान अबड़ो इन्हनि बि आज़ाद हैसियत में इलेक्शन जेको आहे सो उहो कॉन्टेस्ट कयो हो ऐं उन्हनि जो जेको रिज़ल्ट आहे 692 उन्हनि वोट खया। गॾोगॾु मोहम्मद अकरम अबड़ो साहब उन्हनि बि आज़ाद हैसियत में इलेक्शन विढ़ी हुई, 316 वोट खयाऊं। ऐं मोहम्मद अकबर इहे बि आज़ाद हैसियत में हुआ ऐं इन्हनि 2018 जे आम चूंडनि में 168 वोट खया हुआ। कोड़ो ख़ान TPP जो हुयो, उन 126 वोट खया। अब्बास अली शाह बुखारी आज़ाद हुयो, उन 90 वोट खया। गज़नफ़र अली सूमरो इहे बि आज़ाद हुया, 65 वोट्स इन्हनि जे हिसे में आया। ऐं इसरार अहमद इहे बि आज़ाद उम्मीदवार तौरु मैदान ते लथा हुआ ऐं इन्हनि जो जेको रिज़ल्ट आहे उहो 59 यानी सिर्फ़ु 59 वोट इन्हनि हासिल कया। ही 2018 जे चूंडुनि जो नतीजो आहे PS1 जैकोबाद ते। PS2 जैकोबाद जी पाण जेकॾहिं ॻाल्हि कयूं त इन दौरान जैकोबाद ते पीपल्स पार्टी ऐं PTI मुत्तहिदा मजलिस अमल समेत कुल 15 उम्मीदवारनि हिसो वरितो हो। असुल जेको मुक़ाबिलो हो पीपल्स पार्टी ऐं तहरीक इंसाफ़ जे उम्मीदवारनि विच में थियो। ऐं पीपल्स पार्टी जो सोहराब ख़ान सरकी 3,339 वोट खणी कामयाबु थियो, जॾहिं त
PTI जो जेको उम्मीदवार हो ताहिर हुसैन खोसो उन 22,722 वोट खया हुआ ऐं खेसि शिकस्त आई। उनजी बि हिकिड़ी डिघी फ़हरिस्त आहे। कुल 15 उम्मीदवार हुया। ॿियनि जा बि जेके वोट आहिनि, मुत्तहिदा मजलिस अमल जो उम्मीदवार हुयो शाह मोहम्मद शाह, उन जेको आहे सो 10,793 वोट खया ऐं बाक़ी कुझु आज़ादु हैसियत में हुया ऐं GDA सां कंहिंजो तालुक़ हुयो। डिटेल मां सम्झां थो त टाइम जी शॉर्टेज आहे, थर्ड ताईं ॾेई सघूं था। त उन्हनि जे हिसे में सभिनि जी तादाद में के वोट आया। PS 3 जेको आहे पाण जेकर नसीर साहिबु ॻाल्हि कयूं त उते बि साॻी सूरत हाल हुई। कुल 12 उम्मीदवार हुआ जिन हिसो वरितो हुयो। असुल जेको मुक़ाबिलो हो उहो जीअं गुज़िरियल 2 तकनि जी ॻाल्हि करे वियुसि त पीपल्स पार्टी ऐं तहरीक इंसाफ़ जे उम्मीदवारनि विच में थियो ऐं नतीजा जेकर पाण 2018 जा ॿुधायूं त पीपल्स पार्टी जो उम्मीदवार मुमताज़ हुसैन ख़ान 31,662 वोट खणी कामयाबु थियो, जॾहिं तहरीक इंसाफ़ जो उम्मीदवार अब्दुल रज़ाक ख़ान 28,134 वोट खणी सघियो हो ऐं खेसि शिकस्त आई हुई। ऐं ईअं ई आज़ादु हैसियत में हुया ऐं मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां हुननि जो तालुक़ हुयो। 12 उम्मीदवार जीअं मां ॿुधायुसि PS 3 ते हुया। त जेका कन्क्लूजन आहे त खटियो उहो ई पीपल्स पार्टी हुयो ऐं मुक़ाबला जेके आहिनि उहे थींदा रहंदा आहिनि। इन हवाले सां अॼु जी छा सूरत हाल आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे त पाण जेको बि अॼु रिपोर्टर खां पुछूं, हुज़ूर बख़्श मुगेरी साहब असां सां लाइन ते मौजूदु आहिनि। सो नसीर साहब, क़ौमी असेंबली जी तरफ़ खां शुरूआत था कयूं। हुज़ूर बख़्श असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि ऐं उन्हनि खां असीं मालूम कंदासीं त 2018 में हुज़ूर बख़्श जेका पाण ॻाल्हि ॿोल हींअर उन ते पिया कयूं त इलेक्शन 2018 दौरान जेको ही NA 196 हो जैकबाबाद जो, जेको हाणे नंबर में तब्दीली थी आई आहे त असांखे ॿुधाइजो त 2018 में छा सूरत हाल रही हुई क़ौमी असेंबली जे हिन तक ते, ऐं गॾोगॾु असांखे इहो ॿुधाइजो त हीउ जेको तक आहे जैकबाबाद जो क़ौमी असेंबली जो तक, उनमें कहिड़ा कहिड़ा जेके आहिनि अहम शहर चऊं या इलाइक़ा जेके आहिनि उहे अची था वञनि। ऐं गॾोगॾु जेकॾहिं थी सघे हिकिड़े सवाल में 2-3 सवाल अव्हांखे कयूं पिया त उते हींअर जेका सूरत हाल छा आहे, मर्द वोटर केतिरा आहिनि, उन्हनि जो तादादु केतिरो आहे, औरत जेके वोटर आहिनि उन्हनि जो तादादु छा आहे हुज़ूर बख़्श? जी नसीर साहब, तव्हां NA 196 जेको चओ था, NA 196 न आहे। NA 196 असां वटि अॻु में हुयो, हाणे NA 190 आहे असां वटि। ऐं जंहिं तव्हां ज़िले जैकाबाद जे जेके शहरनि जे बारे में, जेके इलाइक़ा जेके शहर आहिनि उन्हनि जे बारे में पुछा कयो त जंहिंमें ॻड़ी खैरो आहे ऐं उन खां अलावा ठुल तालको आहे, इहे तालका जैकाबाद ज़िले में अचनि था। ऐं जेको वोटरनि जो तादादु तव्हां पुछा कयो आहे, वोटरनि जो तादादु आहे 4,17,517 आहे वोटरनि जो तादादु। ऐं उन खां अलावा जेको तव्हां पुछा कयो आहे, जेके वोटरनि जो तादाद में फीमेल जेके वोट आहिनि असां वटि 2,31,563, जंहिंमें मेल वोट असां वटि आहिनि 2,66,015 जेके जैकाबाद शहर जा आहिनि। अच्छा हुज़ूर बख़्श, जीअं अव्हां 2018 जे हवाले सां असांजे नाज़रीन खे ॿुधायो, हाणे असां इहो ॿुधाइजो त हीअ जेका इलेक्शन 2024 थियणु वञे पई 8 फरवरी ते, उन में सूरत हाल कीअं आहे क़ौमी असेंबली जे हिन तक ते? हिन भेरे जेको आहे कहिड़ियूं कहिड़ियूं पार्टियूं मैदान में लथल आहिनि? ज़ाहिर आहे अॻु त PTI जी पोज़ीशन काफ़ी मज़बूत हुई ऐं सूमरो साहब उतां कामयाब बि थिया हुआ। हींअर सूरत हाल छा आहे? कहिड़ियूं कहिड़ियूं पार्टियूं जेके आहिनि उहे मैदान में आहिनि ऐं असल मुक़ाबिलो जेको आहे उहो कहिड़नि उम्मीदवारनि विच में थी रहियो आहे? जी, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां JUI जो अॻुवाण आहे उहो बि NA 190 ते उम्मीदवार आहे ऐं जमायत इस्लामी जो उम्मीदवार आहे उहो बि NA 190 ते उम्मीदवार आहे। ऐं उन खां अलावा जेके ख़ासि जेके मुक़ाबले वारा जेके NA 190 जा जेके उम्मीदवार आहिनि उहो आहे अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद मियां सूमरो आज़ादु उम्मीदवार आहे, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी लाणकाने डिवीज़न जो सदर मीर एजाज़ हुसैन जखराणी आहे। इन्हनि जो कांटे ते मुक़ाबिलो थियण वारो आहे। PS 1 में PTI जे उम्मीदवार असलम अबड़ो अॻे चकर MPA थियो। हाणे हिन दफ़े जेको असलम अबड़ो पाकिस्तान पीपल्स पार्टी में ऐलान करे चुको आहे। ऐं उन खां अलावा जेके PS 1 जे उम्मीदवारनि जे आज़ादु उम्मीदवारनि जो तादाद बि आहे, जंहिंमें JUI जो आहे, उन खां अलावा जमायत इस्लामी जो आहे, उन खां अलावा
आज़ाद उम्मीदवार भी आहिनि ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां जेके PS1 ते फार्म भराया विया आहिनि उन में हाजी शेर मोहम्मद मुग़ेरी आहे। उन खां अलावा असलम अबड़ो ख़ुदि पाण बि PS1 ते फार्म भराया विया आहिनि। उन खां अलावा मां पंहिंजे ॿुधाईंदो हलां नाज़रीन खे PS1 ते सरदार आज़ाद उम्मीदवार आहे सरदार अब्दुल रज़ाक कोसो जेको PS1 ते फार्म भराया आहिनि ऐं मुक़ाबिलो असां जॾहिं ॾिसूं था मुक़ाबिलो ॿिनि में थींदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो PS1 जो हाजी शेर मोहम्मद मुग़ेरी आहे ऐं ॿियो आज़ाद उम्मीदवार आहे सखी अब्दुल रज़ाक खोसो। इन ॿिन्हिनि में मुक़ाबिलो थींदो। अच्छा हुज़ूर बख़्श पंहिंजे इलाइक़े जे सूबाई तकनि बाबति ॿुधायो। ताज़ी तकबंदी थी आहे उन खां पोइ हीअ जेके टई PS आहिनि उते कहिड़ी का तब्दीली थी आहे? तकबंदी जो जेको तब्दीली वारो आहे मसइलो उहो ख़ासि न आहे जैकाबाद में। कुझु PS3 वारा जेके आहिनि उहो PS1 में विधो अथनि ऐं PS2 वारा जेके आहिनि उहो 3 में विधो अथनि। एॾो ख़ासि तब्दीली न आहे। अच्छा इहो ॿुधायो त PS1 PS2 ऐं PS3 जैकोबाद में कहिड़ा कहिड़ा शहर ऐं आम इलाइक़ा अची वञनि था ऐं इन्हनि तकनि ते रजिस्टर्ड मर्द ऐं औरत जेके आहिनि वोटर्स उन्हनि जो कुल तादाद केतिरो आहे? वोटरनि जो तादाद PS1 जो आहे 2,14,229 जंहिंमें मर्दनि जो तादाद आहे 1,14,290 ऐं औरतुनि जो तादाद आहे 99,929 ऐं उन खां अलावा जेके मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेके PS1 जा जेके अहम शहर आहिनि कुझु ॿाराड़ी जा हिसा आहिनि। उन खां अलावा मुबारकपुर अचे थो, रांझनपुर अचे थो जंहिंमें बहादुरपुर अचे थो। इन खां अलावा ॿियो को अहिड़ो ख़ासि तब्दीली न आहे। ऐं PS2 ठुल आहे असांजो। ठुल जेको शहर पाण अहमियत रखे थो। उन खां अलावा जेके टाउन कमेटियूं जेके ठुल शहर में अचनि था उहो आहे गढ़ी हसन ऐं उन खां अलावा मीरपुर बुर्ड़ो आहे ऐं ठुल शहर पाण अहमियत रखे थो इन शइ में। PS3 गढ़ी खैरे ते वोटरनि जो तादाद आहे 1,96,661 ऐं उन खां अलावा फीमेल जेके आहिनि फीमेल 90,850 आहे जंहिंमें मेल वोटरनि जो तादाद आहे 1,05,895। अच्छा इहो बि ॿुधायो त हीअ जेके टई सूबाई तक आहिनि उन्हनि ते कहिड़नि जमायतुनि जा कुल केतिरा उम्मीदवार मैदान ते लथल आहिनि ऐं कहिड़नि उम्मीदवारनि विच में टफ मुक़ाबले जो इम्कान आहे? PS2 जो तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां। PS2 ठुल आहे असांजो तालको जैकाबाद ज़िले जो। उन में डॉक्टर सोहराब 2 चकर MP थी चुको आहे। उन खां अलावा आज़ाद उम्मीदवार बि खोड़ फार्म भराया आहिनि। उन खां अलावा JUI जे अॻवाननि उहो बि फार्म भराया आहिनि ऐं जमायत इस्लामी जा जेके अॻवान आहिनि उहो बि PS2 ते ठुल जे सीट ते जेके फार्म भराया आहिनि। ऐं उन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां डॉक्टर सोहराब सरकी ऐं JUI जो जेको कैंडिडेट आहे शफ़ीक अहमद खोसो इन ॿिन्हिनि में मुक़ाबले जा इम्कान आहिनि। PS3 जो जेको असां ॻाल्हि कयूं PS3 गढ़ी खैरे में मुमताज़ हुसैन जखराणी पाकिस्तान पीपल्स पार्टी में 2 दफ़ा MPA थी चुको आहे। उन हवाले सां हिन दफ़े पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां जेको टिकेट जो जेको ज़रिया ॿुधाइनि था असांखे टिकेट अॻूणो सूबाई वज़ीर मरूम सरदार मंज़ूर अली ख़ान पांवर जे फर्ज़ंद आहे मीर औरंगज़ेब पांवर खे ॾियण जा इम्कान आहिनि। ऐं उन खां अलावा ऐं असां पंहिंजे नाज़रीन खे इहो बि ॿुधाईंदा हलूं ऐं मीर मुमताज़ हुसैन जखराणी आज़ाद उम्मीदवार तौरु पंहिंजो वर्क शुरू करे छॾियो आहे PS3 गढ़ी खैरे में। ऐं हाणे जेको मुक़ाबिलो थींदो PS3 जो जंहिंमें औरंगज़ेब पांवर आहे ऐं उन खां अलावा मुमताज़ हुसैन जखराणी आहे। इन ॿिन्हिनि जो मुक़ाबिलो थियण जा इम्कान आहिनि। हुज़ूर बख़्श तमामु घणी महिरबानी अव्हां जैकोबाद जा जेके सूबाई तक आहिनि या जेके क़ौमी असैम्बली जो जेको तक आहे उन जे हवाले सां तफ़सीली तौर ते असांखे आगाह कयो। ऐं नाज़रीन सां गॾोगॾु जेकॾहिं वरी क़ौमी असैम्बली जे ॿिए तक जो ज़िक्र कयूं सिंध जो जेको जैकोबाद खां पोइ वारो वरी ॿियो जेको तक अचे थो NA 197 हो कश्मीर कंदकोट जो जेको 2018 में उन जा नतीजा जेकॾहिं असां सां शेयर कयूं पोइ वरी मौजूदा सूरत हाल ते पाण ईंदासीं। त इलेक्शन 2018 दौरान क़ौमी असैम्बली जे कश्मीर वारे हिन तक ते पाकिस्तान पीपल्स पार्टी मुत्तहिदा मजलिस अमल ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस GDA समेत कुल 19 जेके उम्मीदवार हुआ उन्हनि विच में मुक़ाबिलो थियो हो ऐं 15 आज़ाद उम्मीदवार बि मैदान ते लथल हुआ। ऐं हतमी जेके नतीजा साम्हूं आया हुआ इलेक्शन 2018 जे नतीजे में उन मूजिबि एहसानुर रहमान मज़ारी साहब जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उम्मीदवार हुआ उहे
84,940 वोट हासिल करे उहे कामयाब थिया हुआ। कश्मीर कंदकोट वारे हिन तक तां ऐं ॿिए नंबर ते रहिया हुआ मुत्तहिदा मजलिस अमल जा उम्मीदवार शमशेर अली मज़ारी जंहिं 47,547 वोट हासिल कया हुआ, उहे ॿिए नंबर ते रहिया हुआ। ऐं जेके टे नंबर ते असीं ॾिसूं त आज़ाद उम्मीदवार हुआ रब नवाज़ ऐं मीर सलमान ख़ान बिजाराणी, उहे टे नंबर ते रहिया हुआ। GDA उम्मीदवार खे जेको आहे हिन तक ते न मतिलबु जेके काउंट करण जेतिरा न खणी अचूं उहे वोट मिलिया, उहो उन्हनि जो तादादु तमामु घटि आहे। 2,379 वोट जेको हुआ GDA उम्मीदवार खे मिलिया हुआ। सो ही क़ौमी असैम्बली जी सूरत हाल हुई कश्मीर कंदकोट ते। सो वंस अगेन असीं इरफान साहब खां सम्झणु चाहींदासीं 2018 में सूबाई जेके तक आहिनि हिन क़ौमी असैम्बली जे तक जे हेठां उते छा सूरत हाल रही हुई? नसीर साहब, ॿ तक आहिनि उन टाइम बि हुआ 2018 में PS 4 कश्मीर ऐं PS 5 कश्मीर। PS 4 जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त इलेक्शन 2018 दौरान पीपल्स पार्टी ऐं PTI मुत्तहिदा मजलिस अमल समेत कुल 12 उम्मीदवारनि PS 4 ते हिसो वरितो हो। असुल मुक़ाबिलो जेको हो उहो पीपल्स पार्टी ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे उम्मीदवारनि विच में थियो। पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अब्दुल रऊफ़ खोसो 36,519 वोट खणी कामयाब थियो, जॾहिं त PTI जो मीर ग़ालिब हुसैन ख़ान 23,121 वोट खणी सघियो ऐं खेसि शिकस्त आई। बाक़ी कुझु आज़ाद उम्मीदवार आहिनि, उन्हनि वोट खयां जंहिंजो तादादु वञी बीहे थो 7 में। PS 5 जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं कश्मीर जी त उते पीपल्स पार्टी PTI ऐं मुत्तहिदा मजलिस अमल समेत कुल 11 उम्मीदवारनि हिसो वरितो हो। असुल मुक़ाबिलो उते थियो पीपल्स पार्टी ऐं मुत्तहिदा मजलिस अमल जे उम्मीदवार विच में। ऐं पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हुयो सरदार ग़ुलाम आबिद जंहिं 29,809 वोट खणी कामयाबी हासिल कई, जॾहिं त मुत्तहिदा मजलिस अमल जो उम्मीदवार रब नवाज़ 19,637 वोट खणी सघियो हो ऐं खेसि शिकस्त नसीब थी। अच्छा, PS 6 कश्मीर बि आहे, सॉरी माफ़ कजो, मां स्टार्टिंग में चयो त 2 बल्कि ही 3 तक आहिनि कश्मीर जा। PS 6 जी पाण ॻाल्हि कयूं त उते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार शब्बीर अली बिजाराणी बिना मुक़ाबले कामयाब थियो। संदसि मुखालफ़त में कंहिं फॉर्म न भरायो हुयो। इहा सूरत हाल रही हुई 2018 जी कश्मीर जा जेके सूबाई तक आहिनि उन्हनि ते। हाणे रिसेंटली छा सिचुएशन आहे, नयूं तकबंदियूं बि थियूं आहिनि ऐं टिकेटनि जी विर्च बि थी आहे, त हाणे छा सूरत हाल आहे? नसीर साहब वंस अगेन मुंहिंजो ख़्याल आहे पाण बिल्कुलु कश्मीर जे रिपोर्ट ॾांहुं हलूं। कंदकोट कश्मीर जा हफ़ीज़ मलिक साहब जेके आहिनि उहे असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। सो हफ़ीज़ असांखे ॿुधाइजो त हीअ जेके नयूं तकबंदियूं थियूं आहिनि, जेका हेर फेर थी आहे, उनखां पोइ हींअर क़ौमी असैम्बली जो इहो जेको तक आहे कश्मीर वारो या जेके सूबाई तक आहिनि उते हींअर छा सूरत हाल आहे, असांखे अपडेट कजो। गॾोगॾु छा मुक़ाबला वग़ैरह थियनि पिया उन जे हवाले सां बि असांखे अपडेट कजो। क़ौमी असैम्बली जे तक NA 191 जेका कश्मीर, गुड्डू, कंदकोट ऐं ठुल तालके जे कुझु यूनियन काउंसिल ते ॿधल ही जेको हल्को आहे ऐं हिन हल्के में पीपल्स पार्टी पारां सरदार अली जान ख़ान मज़ारी उनखे टिकट जारी कई वई आहे ऐं जॾहिं त JUI फे पारां मीर शाहज़ैन ख़ान बिजाराणी उहो जेको आहे त पीपल्स पार्टी जे उम्मीदवार जे मुक़ाबले में मैदान ते लथल आहे। अहिड़े रीति जमायत इस्लामी जो उम्मीदवार आहे हाफ़िज़ नसरुल्लाह चन्ना, हू बि हिन तक तां चूंड मैदान में लथल आहे। जेतोणीकि 2018 जे चूंडनि में हिनी साॻई तक उन वक़्त जे NA 197 तां पीपल्स पार्टी जो उम्मीदवार सरदार एहसान रहमान मज़ारी कामयाब थियो हो। मुत्तहिदा मजलिस अमल जे उम्मीदवार सरदार शमशेर ख़ान मज़ारी खे शिकस्त ॾेई करे हू क़ौमी असैम्बली जो मेंबर चूंडिजी वियो। 2024 जे आम चूंडनि में हिन तक में क़ौमी असैम्बली जे जेको NA 191 आहे तंहिंमें इलेक्शन कमीशन पारां हेराफेरी कई वई आहे ऐं हिन तक मां तंगवाणी तालके खे मुकमल तौर ते उहो कटे करे उनखे कश्मीर खां कटे शिकारपुर जे खानपुर तालके ऐं तंगवाणी तालके ते ॿधल हिकिड़ी नई क़ौमी असैम्बली जो तक NA 192 उहो ठाहियो वियो आहे। कंदकोट, कश्मीर ऐं ठुल जे कुझु यूनियन काउंसिलनि ते ॿधल क़ौमी असैम्बली तक NA 191 ते टोटल वोटरनि जो जेको अंक आहे उहो 4,99,958 आहे ऐं गॾोगॾु हिन में मर्द जेके वोटर आहिनि उन जो अंक 2,70,270 उहो ॿुधायो पियो वञे ऐं जॾहिं त औरत जेके वोटरनि जो अंक आहे उहो 2,29,685 उहो आहे। अहिड़े रीति
क़ौमी असेंबली जो तक जेको NA 192 आहे, जेको तंगवाणी जो इलाइक़ो उहो पूरो तालको उहो शामिलु आहे, गौसपुर सिटी जेको आहे उहो इन में शामिलु आहे, गौसपुर सर्किल, ऐं कशमोर तालके जे गुबलो वारो इलाइक़ो ऐं कंधकोट जे भनर वारो इलाइक़ो उहो NA 192 तक में शामिलु कयो वियो आहे। क़ौमी असेंबली जे NA 192 तक में कशमोर कंधकोट ज़िले जे जेके वोटरनि जो जेको टोटल जेको अंग आहे उहो जेको आहे त 1,87,244 आहे। जॾहिं त कशमोर जो PS 4 आहे, उते जेको आहे त पीपुल्स पार्टी पारां 2018 जे चूंडनि में हाजी अब्दुरऊफ़ खोसो उहो कामयाबु थियो हुयो PTI जे उम्मीदवार मीर ग़ालिब हुसैन डोमकी खे शिकस्त ॾेई करे। हिन भेरे बि पीपुल्स पार्टी पारां 2024 जे चूंडनि में PS 4 कशमोर तक तां हाजी अब्दुरऊफ़ खोसे खे उहा टिकट जारी कई वई आहे, जॾहिं त संदसि जे मुक़ाबले में हिन भेरे बि मीर ग़ालिब हुसैन ख़ान डोमकी आज़ाद उम्मीदवार तौर ते चूंड मैदान में लथल आहे। अच्छा हफ़ीज़, इहो बि ॿुधायो त ताज़ी जेका तकबंदी थी आहे उन खां पोइ इन्हनि टिनी जेके सूबाई तक आहिनि उते कहिड़ी सूरत हाल आहे, इन्हनि में कहिड़ा कहिड़ा अहम शहर या इलाइक़ा अची वञनि था, रजिस्टर्ड मर्द ऐं औरत वोटर्स जो कुल तादाद केतिरो आहे, कहिड़ियुनि जमायतुनि जा केतिरा उम्मीदवार मैदान ते आहिनि ऐं कहिड़नि उम्मीदवारनि विच में सख़्त मुक़ाबले जो इम्कान आहे? जी इरफान साहब, कशमोर जे सूबाई तक PS 4 ते गुज़िरियल आम चूंडनि में 2018 वारी चूंडनि में पीपुल्स पार्टी जो उम्मीदवार हाजी अब्दुरऊफ़ खोसो उहो कामयाबु थियो हो PTI जे उम्मीदवार मीर ग़ालिब हुसैन डोमकी खे शिकस्त ॾेई करे। 2024 जे आम चूंडनि में पीपुल्स पार्टी पारां हाजी अब्दुरऊफ़ खोसो खे उहा टिकट जारी कई वई आहे ऐं संदसि जे मुक़ाबले में मीर ग़ालिब हुसैन डोमकी आज़ाद उम्मीदवार जे हैसियत सां चूंड मैदान ते लथल आहे। PS 4 कशमोर तक ते जेके इलाइक़ा अचनि पिया उन में गुड्डू आहे, कशमोर, बख्शापुर, बडाणी, ज़ोरगढ़, राणो, उहे जेके इलाइक़ा उहे अचनि पिया ऐं कचे वारा इलाइक़ा बि PS 4 कशमोर में उहे अचनि पिया। PS 4 कशमोर चूंड तक ते टोटल जेको वोटरनि जो अंक आहे उहो 1,91,441 आहे, जंहिंमें मर्द वोटरनि जो अंग 87,894 ऐं औरतुनि जो जेको अंग आहे उहो 85,000 कुझु सौ उहो पोइ ॿुधायो पियो वञे। ऐं हिन चूंड तक ते ॿिन्ही सियासी हरीफ़नि विच में हाजी अब्दुरऊफ़ खोसो पीपुल्स पार्टी उम्मीदवार ऐं आज़ाद उम्मीदवार मीर ग़ालिब हुसैन डोमकी विच में चोटीअ जो मुक़ाबिलो उहो ॾिसण लाइ मिलंदो। जॾहिं त कंधकोट जे PS 5 तक ते 2018 जे चूंडनि में पीपुल्स पार्टी जे उम्मीदवार चीफ सरदार आबिद ख़ान सुंदराणी मुतहदा मजलिस अमल जे उम्मीदवार हाफ़िज़ रबिनवाज़ चाचड़ खे शिकस्त ॾेई करे कामयाबी हासिलु कई ऐं हिन भेरे बि ॿिन्हिनि रवायती हरीफ़नि विच में उहो मुक़ाबिलो आहे। 2024 जे आम चूंडनि लाइ पीपुल्स पार्टी पारां चीफ सरदार आबिद ख़ान सुंदराणी खे उहा टिकट जारी कई वई आहे। JUI फे पारां हाफ़िज़ रबिनवाज़ चाचड़ उहो चूंड मैदान ते लथल आहे, जॾहिं त जमायत इस्लामी ऐं तहरीक लबैक जा उम्मीदवार बि हिन तक ते उहे चूंड मैदान में लथल आहिनि। जॾहिं त हिन तक ते टोटल जेके वोटरनि जो अंग आहे उहो 1,94,613 आहे, जंहिंमें मर्द जेके वोटरनि जो तादाद आहे उहो 1,49,323 आहे, जॾहिं त औरत वोटरनि जो जेको अंग आहे उहो 84,000 कुझु सौ उहो ॿुधायो पियो वञे। जॾहिं त PS 6 तंगवाणी उन में टोटल जेको वोटरनि जो जेको अंग आहे उहो अंग 1,00,000 कुझु हज़ार उहो ॿुधायो पियो वञे, जंहिंमें मर्द जेके वोटरनि जो अंग 1,07,417 आहे ऐं औरतुनि जो जेको अंग आहे उहो 90,123 उहो ॿुधायो पियो वञे। PS 6 तंगवाणी तक ते 2018 जे आम चूंडनि में अॻूणो सूबाई वज़ीर मीर शबीली ख़ान बिजाराणी उहो बिना मुक़ाबिले कामयाबु थियो
ऐं हिन भेरे 2018 जे चूंडनि जे निस्बत 2024 जे जेके आम चूंडूं आहिनि पीपल्स पार्टी पारां सरदार महबूब अली ख़ान बिजारणी खे उहा टिकट जारी कई वई आहे। संदसि जे मुक़ाबले में JUIF जो सूबाई अमीर अब्दुल क़यूम हालेजी शरीफ़ वारो उहो चूंड मैदान में मुक़ाबले लाइ मौजूदु आहे। ओवरऑल हिन जेके सूबाई तक आहे PS छतंगवानी, उन में तंगवानी जो सॼो तालको अचे पियो ऐं करबपुर ऐं गौसपुर जो जेको ओलह वारो पासो उहो बि हिन सूबाई तक में उहो शामिलु आहे। जॾहिं त हिन सूबाई तक ते सख़्तु मुक़ाबिलो उहो ॾिसण में मिलंदो। JUIF जो हिकिड़ो वोट बैंक उहो मौजूदु आहे। अहिड़ी रीति कंदकुड़ जो जेको सूबाई तक PS 5 उते बि जेको आहे असुलु मुक़ाबिलो JUI ऐं पीपल्स पार्टी विच में आहे। ऐं जॾहिं त कश्मीर वारो जेको तक आहे PS 4 उते बि पीपल्स पार्टी जे उम्मीदवार आज़ादु उम्मीदवार मीर ग़ालिब हुसैन डोमकी विच में उहो मुक़ाबिलो ॾिसण लाइ मिलंदो। ऐं ओवरऑल टिनी जेके सूबाई तकनि ते उहे दिलचस्प मुक़ाबिला उहे थियण जा इम्कान पिणु मौजूदु आहिनि। जी इरफान साहब। वॾी महिरबानी हफ़ीज़, तव्हां असांखे ताज़ी सूरत हाल बाबति आगाह कयो। इहा सिचुएशन आहे नसीर साहब 2024 में कश्मीर जे सूबाई ऐं क़ौमी तक ते। ऐं हिते जेको असांजो अॼु नाज़िल प्रोग्राम आहे उहो बि पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे ऐं पंहिंजे फीडबैक खां ज़रूरु असांजो जेको यूट्यूब पेज आहे उते ज़रूरु आगाह कजो। ऐं हीउ सिलसिलो इलेक्शन ऐं इलेक्शन खां पोइ जेसिताईं नतीजा अचनि था, जेका हुकूमत जी जोड़ जग थींदी इनशाअल्लाह तेसिताईं हीउ सिलसिलो जारी रहंदो। सो सुभाणे बि क़ौमी असेंबली जा सिंध में जेके मुख़्तलिफ़ तक आहिनि उन्हनि ते ऐं जेके सूबाई असेंबलियुनि जा तक आहिनि उन्हनि ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। अरिड़हं में उते छा सूरत हाल रही, हींअर छा सूरत हाल आहे, कहिड़ियूं कहिड़ियूं पार्टियूं सरगर्म आहिनि, कंहिं विच में मुक़ाबिलो पियो थिए। सो उन ते इनशाअल्लाह सुभाणे ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु जे प्रोग्राम में फ़िलहालु एतिरो ई। असांखे ॾींदा इजाज़त। अलाह